जिंदगी में पहली मर्तबा दादू से, सिंध के शहर दादू से एक बच्चा सेलेक्ट हो गया। दादू से नहीं 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 नहीं, आप गलत समझ रहे हो। वो नहीं, क्रिकेट के लिए, क्रिकेट के लिए। क्रिकेट जे लाइ छोकिरो जी, जी, सही जी। ॻाल्हि त अच्छा, अच्छा। मां अख़बार में पढ़ियो, टीवी ते पंहिंजी सिंधु टीवी ते पढ़ियो, इंटरव्यू थियो माशाअल्लाह। ऐं कल्ह आयो पियो पाण वटि सिंधु टीवी ते, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां सची ॻाल्हि इहा, जॾहिं बि क्रिकेट मैच असां ॾिसंदा आहियूं न, जॾहिं हाराईंदा आहियूं त मुंहिंजी दिलि में हिकु तस्वर मतिलबु ख़्यालु ईंदो आहे, सोचींदो आहियां त यार छो माना असां हारायूं था यार, असांजो कमु हाराइणो न आहे यार, अल्लाह न करे असां। पर हिन टीम में जेकॾहिं पंहिंजी सिंध जो माण्हू हुजे ऐं जिसकाणी हुजे को, चांचो हुजे को, जागीराणी हुजे को, न को छॾड़ो हुजे, को अलवी हुजे, को मेमण हुजे, मेमण भली वेंदो। मतलब बरोच लाज़िमी हुजे। पर ॻाल्हि इहा आहे त पाण जेकॾहिं सिंधी हुजूं न, पंहिंजे लाइ वॾो मसइलो आहे। पाण जॾहिं बैटिंग लाइन ते बीहंदासीं न, जॾहिं चौको लॻंदो, छक्को लॻंदो, त पाण खे ॿिए खे चवंदासीं जिसकाणी हार न आहे वञणी, बिल्कुल न है मजनी, ईअं माना असां वटि जागीराणी हा, हार न है मजनी, असां वटि हिकिड़ो जज़्बो आहे। हाय हाय। मतलब घर में इहा ॻाल्हि क्लियर हूंदी त तव्हां घर वापसि वेंदा, पीउ बि घर मां कढी छॾंदो निकिरणे। ख़बर ॿी ॻाल्हि, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे कई त पाण वटि ईअं हूंदो त पाण चवंदा ॻोठ कहिड़े मुंहं सां मिलंदासीं। हाय हाय। जॾहिं पाण ॻोठ वेंदासीं त असांजे भाउ खे माण्हू ताना ॾींदो त यार ज़फर इसकाणी हुते बैटिंग सही न कई, इरशाद जागीराणी कुझु बि न कयो। पाण वटि हिकिड़ो मसइलो आहे, पाण वेंदासीं त फतेह जो अलम में तो खयूं वेंदासीं। पंहिंजे लाइ त गिली डंडो आहे इहो, अगर गौर सां ॾिसो इरशाद भाई हिकिड़ी ॻाल्हि डीटी रखो, डीटी रखो। साईं हिकिड़ी मिनट, मेरी भी एक बात सुन लो। 40 साल से ऊपर लगे, सिंध का पहला बच्चा क्रिकेट में सेलेक्ट हुआ है। 40 साल। हाणे असां कम जी ॻाल्हि हाँ, और दूसरी बात ये, हमें मजीद 40 साल बलोचों को भी इंतजार करना पड़ेगा कोई सिलेक्ट नहीं, आप सिलेक्ट हो फुटबॉल में, आप ज्यादा क्रिकेट सही। हमको पहले तो मुबारकबाद हो कि सिंध का कोई बच्चा सिलेक्ट हो गया। 40 साल बाद इनको होश आया, ख्याल आया कि सिंध में भी लोग टैलेंटेड है मामा, मगर हमारा नहीं। बच्चा असल में ख़बर अथव छा आहे ज़फर, त मौक़ो नथो मिले। मौक़ो असां नथो मिले। सिंधी माण्हू, असां बलोच माण्हू, पर ॿुधो अगर इन बैटिंग में आउट थियो या को कैच छॾींदो पोइ बाबा भाऊ खे गारियूं जाम मिलंदियूं। इहो असांजो अलमी आहे न पर असां गारियूं ॾियण असांजी सकावत पर न थई। अरे साईं, वर्ल्ड कप में अभी आसिफ ने 2 कैच छोड़ा, उसको कोई लानत मलामत नहीं वो सिंधी करते। नहीं था मामा। ये बात अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे, असां सिंधियुनि जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे न, पाण खे माण्हू भले कुझु बि चवनि, माण्हू पाण खे कायल चवनि, सुस्त चवनि, पाण में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे, उहा इहा आहे जेकॾहिं पाण सोचे वठूं त हीउ कमु करिणो आहे, पोइ भले पाण ज़ख़्मी हुजूं, पाण बीमार हुजूं, तॾहिं बि उहो कमु करे ॾेखारींदासीं। उहो त पाण कंदा आहियूं। पैदा में सूर आहे, न न न करिणो आहे पाण खे। सिंधी माण्हू बाबा हिकु हिकिड़ी ॻाल्हि अथई असांजी, बिल्कुल माना चयोसीं करिणो आहे त करे सघंदासीं। माना हिते ईंदा आहियूं, बुखार हूंदो आहे प्रोग्राम कंदा आहियूं, असांजी ज़िमेदारी आहे, बुखार में वेठा हूंदासीं। अरे यार मां तो वो अदा कर रहा, अगर ये गाल तो करी तो मुझे वालिद साहब जी नमाज जनाजा में थी, मां रिकॉर्डिंग में कई। माना असां एतिरा सचा आहियूं असां कमिटेड माण्हू आहियूं। असां उहो न आहियूं त घरवारी जो फोन अची वञे ऐं चऊं त न यार हाणे मूंखे मैच न आहे खेॾी। न न न न न ही असांजी इज़त जो मसइलो न आहे, क़ौम जी इज़त जो मसइलो आहे, ही पाकिस्तान जी इज़त जो मसइलो आहे। पाकिस्तान इरशाद भाई सिलेक्ट तो हो गया, उस टीम में उतारेंगे भी सही बैटिंग के लिए या बाउंड्री पे बैठा रहेगा? मामा अंडर 19 में खेॾाइनि था न, हुनखे खेॾाइनि था, पहिरियों चांस मिलियो आहे। तव्हां असांखे सभिनी खे जेकी बि वीडियो ॾिसनि था, असां सभिनी खे दादू वासी हिन नौजवान जी सपोर्ट करणु घुरिजे, असांखे ख़ुशी करणु घुरिजे ऐं इंशाअल्लाह हाणे असांजा रस्ता खुलिया आहिनि, बाटूं खुलियूं आहिनि। 12 खिलाड़ी सिंधी हूंदा, रख लाल ते तूं पंहिंजी टीम ठाही न यार। बाबा थी न सघे हिकिड़ी ॻाल्हि आहे न, ॾिस जेकर हिनखे चांस ॾिनो अथऊं त हुनखे मैचनि में बि चांस ॾिनो, बाक़ी तो वठी विया आहिनि वञी विहारे छॾनि, पोइ इहो ग़लति आहे। पर काफ़ी पुठियां असांजा स्पोर्ट जेके क्रिकेट में माण्हू दिलचस्पी रखनि पिया, असांजा सिंधी दोस्त ॿार, हू तमामु घणी सुठी क्रिकेट पिया रहनि। अञा त असांजो हिकिड़ो निकितो आहे, तव्हां यकीन कयो हर ॻोठ में असांजे बेस्ट खिलाड़ी मौजूद यार आहे। असां सभु जुनून सां मतिलबु क्रिकेट खेॾंदा आहियूं, मुश्किल सां खेॾंदा आहियूं। तोखे जेकॾहिं कयो तूं हिन वक़्तु फिट आहे, उन जेकी आहिनि न जेकी पाकिस्तान क्रिकेट टीम में, उन खां वधीक सुठो तूं खेॾी हाँ, सघीं। इहा ॻाल्हि हक़ीक़त सची ॻाल्हि आहे। मेरा एक मैसेज है, कौन सा है? अगर सरफराज कोई विकेट कीपर बना ना, मेरा बॉडी भी उसी के तरह, मुझे खड़ा कर लो, मुझ में ज्यादा फुर्ती है उससे। वो तो खुदा के वास्ते कोई फिट विकेट कीपर रखो, अच्छा है वो, फिट विकेट कीपर रखो, कैच उसके हाथ से छूट एक बात निकल गया, टेंशन में डाय वो मारता नहीं है, डाय वो मारता नहीं, बॉलर पिट रहे उसको समझाता भी नहीं है कि बॉल इधर करना है उधर नहीं करो, खड़ा ही रहेगा ऐसा। मामा सुनो अभी दूसरे को भी तो बोलने दो। आसाद तू छा थो चई? मुंहिंजो इहो चवणु आहे त सुठी ॻाल्हि आहे, अगरि मेरिट ते सभु कुझु थींदो त पोइ असां ॾिसो, असां नंढे हूंदे खां गिलियुनि में ई जेके आहिनि एतिरा ज़बरदस्त असां
बैट्समैन ऐं बॉलर असां ॾिठा हा, आहिनि वाकई। ऐं पोइ जेके इहो ई जेके अफ़सोस थींदो हुयो त यार हिननि जो फ्यूचर छा आहे फ्यूचर छा आहे? कुझु बि न ॾुख थींदो। आहे मेरिट आहे त बिल्कुलु जेके आहिनि अञा बि असांजा सिंधी आहिनि उहे बिल्कुलु अॻिते ईंदा ऐं ज़बरदस्त जेके आहिनि पाकिस्तान सिंध जी टीम यानी पाकिस्तान जी टीम खे अञा मचाईंदा इंशाल्लाह इंशाल्लाह नारा हैदरी अलाए असांखे ख़बर अथव माना हिन दौर खां पहिरियां ई अलाए केतिरा छोकिरा जीअं मोहम्मदीन हूंदो उहो एॾो पॉपुलर थियो हुयो पर न खयो हुओ उहो वञी काउंटी खेॾियो हिते न खेॾायो हुनखे हाणे अगरि हिनखे सिलेक्ट करिया आहिनि जीअं हसनैन खे खणी आया न हुनखे सिलेक्ट करिया आहिनि पर विहार अञा ताईं न खेॾायो वर्ल्ड कप में इहो फ़ाइदो न आहे सिलेक्ट खणी आया आहिनि हुनखे हिकु या ॿिनि मैचनि में ज़रूरु चांस ॾियनि। हा न त ख़बर पवंदी न त केतिरे पाणीअ में आहे पोइ हुनखे चवंदो बाबा हाणे सिंध में केतिरो टैलेंट आहे केॾो सुठो लॻंदो मूं सां जॾहिं हू चवंदो जेको कंपेयरिंग कंदो आहे कि चवंदो हेमरान शाह राफा किसका असांखे ॾाढी ख़ुशी थींदी त असांजे सिंध जी ज़ात जो ईंदियूं असांखे रुहानी ख़ुशी थींदी आहे तव्हां छा था चओ हा अच्छा इहो ई वरी छोकिरो जे मिसाल वीचारो क्रिकेट खेॾी न सघियो ऐं सही रन्सूं न ठाहे सघियो न त इन जा ई वरी जेके दोस्त आहिनि न उहे सभई चवंदा अड़े पैसा ॾेई वियो अलाए छा करे वियो निभागो इहो ईअं बि थींदो ॾिसजो तव्हां वरी ओके